साईं सदाईं करी मथे सिंध सहकार साईं सदाईं करी मथे सिंध सहकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ताईं पंहिंजी मेज़बान करण लाइ तव्हांजे पंहिंजे फेवरेट शो सिंध टीवी जो प्रोग्राम सिंध ऐं संगीत में हिकु दफ़ा ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। यकीनन तव्हां सिंध टीवी ॾिसी रहिया आहियो, नशरात ॾिसी रहिया आहियो ऐं असांजे जेके बि हिंदू भाइर आहिनि जेके पाकिस्तान में आहिनि, जेके आउट ऑफ कंट्री आहिनि, कंट्रीज़ में आहिनि, जिते जिते बि आहिनि, उन सभिनी खे हैप्पी दिवाली। यकीनन तव्हां सिंध टीवी जो दिवाली शो राति ॾिठो हूंदो ऐं अॼु जेको 12 बजे मंझंदि जो जेको रिपीट हो तव्हां उहो बि ॾिठो हूंदो। यकीनन होस्टिंग बि वणी हूंदी, म्यूज़िक बि वणियो हूंदो, साथ बि वणियो हूंदो। ही ख़ुशियूं, ही रंग, ही मेल, ही मलाखड़ा, ही मुक़ाबला सभु तव्हां सां गॾु चिटचेट बि हूंदी आहे। सो यकीनन अॼु जो प्रोग्राम तव्हां लाइ तमामु बहितरीनु थींदो ऐं यकीनन अॼु जो आवाज़ बि तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। फीडबैक ॾियणु न विसारींदा। पेज आहे सिंध ऐं संगीत, इनबॉक्स में वञी करे मैसेज कंदा कयो, असांखे फीडबैक ॾियो, लाइक कयो। सिंध ऐं संगीत पेज खे ॿुधायो त प्रोग्राम खे केतिरो बहितर अञा कयूं ऐं कहिड़ा कहिड़ा सिंगर चाहियो था हिन प्रोग्राम में अचनि त असांजो तव्हां नाला मैंशन कयो त असां हिन प्रोग्राम में शामिलु कयूं। अॼु स्टार्टिंग मुंहिंजी बिल्कुलु सिंपल ते आहे, इन करे जो म्यूज़िशियन थोरो साइड ते आहिनि। सो बहरहाल ख़ूबसूरत प्रोग्राम में ख़ूबसूरत आवाज़ बि शामिलु थींदी, लेकिन हाणे वक़्तु थियो आहे ख़ूबसूरत आवाज़ जो, ख़ूबसूरत कलाम जो। ऐं पसंदि आहे अॼु जे गाने जेका फरमाइश आहे सैयद ख़ालिद शाह कई आहे। इहो गानो बि मां उन्हनि खे डेडिकेट थी कयां। सजाद यूसुफ जी आवाज़ आहे, सिवा तुंहिंजे हयाती बार थी यारा किथे आहीं। सो हुनखे बि ॻोल्हियूं था ऐं गानो बि ॿुधूं था, यकीन इंजॉय कंदासीं। ऐं पंहिंजी होस्ट किरण नगर खे थोरी देरि लाइ साही ॾियो, वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ गानो, पोइ मिलूं था गाने खां पोइ। जी सिवा तुझे हयाती बार थी प्यारा किथे आई, प्यारा किथे आई। कसम तुझो तकेरा हूँ थका तारा किथे आई, प्यारा किथे आई। सिवा तुझे अज़ल जे प्यास में लुछंदे कट मुखारियूं सवेरा थियूं, कारियूं सवेरा थियूं। अज़ल जे प्यास में लुछंदे कट मुखारियूं सवेरा थियूं, कारियूं सवेरा थियूं। उजड़ आहिनि उम्मीदनि जा सभई चारा किथे आई, प्यारा किथे आई। सिवा तुझे ख़यालनि जे चमन में गुल टिड़नि था प्यार पंहिंजे जा, प्यार पंहिंजे जा। ख़यालनि जे चमन में गुल टिड़नि था प्यार पंहिंजे जा, प्यार पंहिंजे जा। अची ख़्वाबनि में तड़पाए वञण
वारा किथे आही प्यारा किथे आही सिवा तुझे हसी रातियूं नथियूं विसरन दुखिया ॾींहड़ा नथा गुज़रन ॾींहड़ा नथा गुज़रन हसी रातियूं नथियूं विसरन दुखिया ॾींहड़ा नथा गुज़रन ॾींहड़ा नथा गुज़रन पुकारे थी दिले वीरा पिरी प्यारा किथे आही प्यारा किथे आही सिवा तुझे हयाती बार थी प्यारा किथे आही प्यारा किथे आही सिवा तुझे लाइव Once again, welcome, good evening to all. I hope के जो खूबसूरत प्रोग्राम तव्हांजे लाइ तमामु घणो बहितरीनु वेंदो ऐं खूबसूरत आवाज़ तव्हां ॿुधी सॼा यूसुफ जी सिवा तुंहिंजे हयाती बार थी यारा किथे आहीं सो नेठि त फाइनली ॻोल्हे वठंदासीं जाॾे बि हूंदो फिरी फिरी वापसि ईंदो काॾे वेंदो सो बहरहाल प्रोग्राम जी जान प्रोग्राम जी शान हिते आयल मौजूदु असांजा घर भाती ॿिया तव्हां आहियो जेके ॾिसंदड़ ॿुधण खे मां इन करे वधीक इंक्लूड कंदी आहियां शायदि इन अल्फाज़ खे जेके टीवी जी आवाज़ फुल कंदा आहिनि कमकार में हूंदा आहिनि उन्हनि वटि समायतनि वटि आवाज़ पुॼंदी आहे ऐं जेके ॾिसंदा आहिनि वेही करे स्क्रीन ते चांहि जो टाइम बि आहे की माण्हू पी चुका हूंदा किन माण्हुनि वटि चांहि ठही रही हूंदी असांखे बि मिलण वारी हूंदी सो ईअं ई प्रोग्राम खे अॻिते वधायूं था तमामु बहितरीनु आवाज़ तमामु बहितरीनु आवाज़ जा मालिक तमामु सुठी शख़्सियत सां गॾु असांजे घर भाती हींअर राइट नाउ मौजूदु आहिनि सरमद अयाज़ जी सरमद अयाज़ कोटड़ी खां असुल ॻोठ मेहड़ अथनि मेहड़ जी मेहंदी बि मशहूरु आहे हाणे पुछंदासीं त उते ॿियो छा छा मशहूरु आहे अस्सलाम वालेकुम वेलकम ख़ुशि आमदीद कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो चङा भला जोड़ मतारा ज़बरदस्त ओड़ो पाड़ो चवंदा आहिनि सभु ठीकु ठाक आहे सभु ठीकु ठाक लॻा पिया आहिनि ॻोठ वारा कोठड़ी वारा मेड़ तमामु बहितरीनु शो ॾिठो अथव सिंध टीवी में सिंधी संगीत कॾहिं ॾिठो अथव इत्तेफ़ाक़ सां या बिल्कुलु ॾिठो आहे मूं काफ़ी दफ़ा ॾिठो आहे कीअं लॻंदो आहे हीउ शो ऐं हाणे आया आहियो त रियलिटी छा आहिनि शो जे असल में जेको ज़बरदस्त आहे पकी ॻाल्हि आहे वैसे ई चओ था लाइव में मजबूरी में चवणो पियो न पकी ॻाल्हि आहे हिकिड़ा सिंगर जेके आहिनि उन्हनि खे टाइम हिन शो में ॾाढो सुठो ॾिनो वञे तमामु बहितरीनु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए हिते आयो मेहर जी ॻाल्हि कंदासीं त मेहर जा माण्हू ॾाढा प्यारा आहिनि हुते जा जेके आहिनि हुते मेहंदी सुठी आहे ॾाढी ओरिजिनल हूंदी आहे पर हाणे आहे अरे न आहे ख़बर न आहे हुन खां अलावा मेहर में छा मशहूरु आहे माहो सुठो आहे मेहर जो माहो या उहो कंदकोट थिए हुते जो माहो सुठो आहे न अच्छा मेहर जो माहो सुठो आहे असांजो आहे अच्छा सही आहे तमामु बहितरीनु ऐं तव्हांखे केतिरो टाइम थियो आहे सिंध टीवी में त ख़ैर हाणे आया हिन खां अलावा कंहिं ॿिए नालो न वठिजो ॿियनि चैनल्स ते विया हो सिंध टीवी में मूं खोड़ सारा प्रोग्राम कया आहिनि मुंहिंजे प्रोग्राम में पहिरीं दफ़ा आयो त मां पहिरीं दफ़ा चवंदमि तव्हां वटि पहिरियों दफ़ो आहियां सही ऐं ॿिया असांजा चैनल आहिनि उन्हनि में काफ़ी दफ़ा तमामु बहितरीनु केतिरो टाइम थियो आहे तव्हांजी हिन आवाज़ में जादू में खंड विझंदे करे या वधीक आवाज़ पे मिठो कंदे शौक़ु त नंढे लाइ खां वठी हुयो हा जेको ॻाईंदा पिया अचूं अच्छा बचपन खां ॻाओ पिया केतिरी उमिरि हुई 18 19 साल 15 20 साल 6 क्लास खां ओ सही आहे त पोइ आवाज़ पकी हूंदी हुई यकीनन आवाज़ मुंहिंजो शुरू रिहर्सल कंदा हुई जेका रियाज़ थींदो आहे सुबुह जो हा सुबुह जो कहिड़ो टाइम रियाज़ जो बि 5 6 पक्की ॻाल्हि आहे अॼुकल्ह जा माण्हू त उथंदे ई 12 लॻे आहिनि पोइ हाणे जेॾी महिल माण्हू निंड मां उथे रियाज़ ज़रूरी करे जिन्हनि खे वाक़ई पंहिंजे फन पंहिंजी आवाज़ पंहिंजे राग पंहिंजे प्रोफेशनल जेके कमु हूंदा आहिनि उन्हनि सां मोहबत हूंदी डेफिनेटली उहे पंहिंजे पाण खे पंहिंजे शयुनि खे टाइम ॾींदा ऐं ईअं ई
जेको जंहिंसां वाक़ई मोहबत कंदो आहे त हुनजी ॾाढी पचार हूंदी आहे, मथे में सूर थी वेंदो आहे, हिन में को शक न आहे। ऐं हाणे तव्हांजी आवाज़ असांजा ऑडियंस जेके आहिनि बेक़रार आहिनि ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़, त कहिड़ो कलाम कहिड़ो गानो छा ॿुधाईंदव असांखे? हाणे मुंहिंजो गीत आहे आयो सजण मुंहिंजो आयो रे, वाह, वफ़ा सियाल जो आहे। तमामु उहो मां बहितरीन तव्हांखे ॿुधायां। पोइट्री वफ़ा सयाल जी वफ़ा आहे, सयाल जी राइट, शाइरी। ठीकु आहे जी, बिस्मिल्लाह थी वञे। महबूब चयो पूछ अची पुतो तंदूर हुई वाट पची पुतो हिन हाल में ॾिसी गम न कर तो वट बहरहाल बची पोतो
जी त इंतिहा थी लायो थी वियो सजायो रे मुंहिंजे अंगण ते माशा अल्लाह आयो सजण मुंहिंजो आयो रे मुंहिंजे अंगण ते माशा अल्लाह आयो सजण मुंहिंजो आयो रे मुंहिंजे अंगण ते माशा अल्लाह कतियूं गुलनि जूं विछायो रे कतियूं गुलनि जूं विछायो रे मुंहिंजे अंगण ते माशा अल्लाह आयो सजण मुंहिंजो आयो रे मुंहिंजे अंगण ते माशा अल्लाह तर्ज मूंखे ईअं लॻे पियो बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं बिल्कुलु। पोइ यकीनन थोरो मूंखे यादि अची वियो हा जी आवाज़ तव्हांजी माशाल्लाह सां तमामु सुठी ऐं थोरो टच ॾिए पई सरमद सिंधी मरहूम ऐं जंहिंजो नालो रहमान मुग़ल त हाणे असां थोरो उन ते बि ॻाल्हाईंदासीं त आवाज़ काफ़ी बेस जेका तव्हांजी आहे उन जहिड़ी आहे छो भला उस्ताद सरमन सां वाबस्ती हुई हा उहा वाबस्तगी कीअं हुई केतिरी हुई किथां खां शुरू थी थोरो उन जी डिटेल में वञणु चाहींदासीं मां ॻाईंदो हुउसि जेके प्रोग्राम फंक्शन हूंदा उन्हनि में ॻाईंदो हुउसि अच्छा पोइ असांजो कादर बख़्श मिठू अच्छा जी बिल्कुलु हा उन सां उस्ताद सरमद जेको हिकिड़े प्रोग्राम में मिलिया अच्छा उनखे चवंदो यार हिते तव्हां वटि कोटड़ी में रहे थो छोकिरो माशाल्लाह सरमद याद नाले अच्छा ऐं उहो तव्हां ॻाए बि थो सरमद हा उहो हुते ॻाए थो मुंहिंजे स्टाइल में ॻाए थो ऐं उनखे चओ त मूंसां मिली थो वञे न भला मुंहिंजे स्टाइल में ॻाए थो माशाल्लाह ऐं मुंहिंजी जेको आहे माना शइ खे खयूं पियो हले त उनखे केॾी महिल वठी अचीसि मूं ॾे पोइ हुन चयो मां वठी ईंदोमांसि ऐं हुनखे मुतारफ़ ई मूं करायो आहे जेको प्रोग्राम में काफ़ी मां वठी वियो आहियां उनखे वठी बि मां ईंदुसि थोरी माशाल्लाह पोइ 93 में रमज़ान जो 27 रोज़ो हुयो मां ऐं कादर बख़्श मिठू कोटड़ी मां निकितासीं बसूं तॾहिं कोटड़ी खां हलंदियूं कोचूं जेके हूंदियूं इन पुल खां कोटड़ी वारे खां हलंदियूं पोइ हितां असां वेठासीं कोच में पोइ हिते अचे हिन खां अलासिफ खां लथासीं बिल्कुलु पोइ उस्ताद सरमन जे फ्लैट ते वियासीं पोइ हुते फ्लैट ते कोन हुयो उहो साइड ते ॿी ओताकी हुन जी गभोल ॻोठ में अच्छा उते असां वियासीं उते हुन सां मुलाक़ात थी कचहरियूं थियूं उते गॾिजी ॻायोसीं ऐं हुनखे ख़ुशी थी ॾाढी यार माना सुठी ॻाल्हि आहे तव्हां मुंहिंजे स्टाइल में ॻायो था इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे बहितरीनु ॻाल्हि आहे पोइ मूं चयो मूंखे इजाज़त ॾियो त मां एल्बम कयां हुन यार मुंहिंजी इजाज़त आहे तोखे तमामु बहितरीनु इहो त असां ॾिठो बि आहे ॿुधो बि आहे काफ़ी माण्हुनि जा फेसिस जेके आहिनि मुंहुं जा स्टाइल हिकु जहिड़ा हूंदा आहिनि आवाज़ बि सेम आहे त इहा वॾी ॻाल्हि आहे ऐं तव्हांजे माशाल्लाह जेके फेस ते जेके कट्स आहिनि उहे बि काफ़ी मिलनि पिया छो त असां नंढा हुआसीं त तॾहिं जॾहिं हुननि जी डेथ थी वई हुई काफ़ी टाइम पुराणी ॻाल्हि आहे पर जेके फेस आहे वरी थोरी आवाज़ आहे त काफ़ी लॻे पई कहिड़ी शइ तव्हांखे सरमद सिंधी तमामु घणी मुतासिर कयो हुनजो वे ऑफ टॉक हुनजो ॻाइणु छा मां इम्प्रेस थियो इलाही सारो हुनजो पंहिंजो स्टाइल हुयो हिकिड़ो अच्छा हुनजो पंहिंजो स्टाइल हुयो हुन शाइर एतिरा मुतारिफ़ कराया कंहिं फ़नकार अहिड़ा मुतारिफ़ न कराया जिन शाइरनि जी असां शाइरी त ॿुधी पर नाला हुननि जा न ॿुधी सघियासीं बिल्कुलु या हुननि जी शाइरी पकी हुई आम माण्हुनि जे सम्झ खां ॿाहिरि पोइ सरमन सिंधी उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे आवाज़ ज़रिए मंझरायो त हीअ शाइरी तव्हांखे ॿुधणी पवंदी मुंहिंजी आवाज़ में बिल्कुलु ॿिया सिंगर ॻाइनि था सुठनि जेके असांजा अदबी शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी ॻाइनि था पोइ माण्हू उनखे मोटनि था ॾियनि पर रहमान मुग़ल खे माण्हुनि मोट ॾिनी तमामु बहितरीनु तमामु बहितरीनु तॾहिं एतिरी पीटीवी हूंदी हुई ॿिया प्राइवेट चैनल न हूंदा हुआ ऐं उनखां पोइ कैसेट्स जेके टेप हूंदा हुआ उहे हूंदा हुआ ट्रैक्टर ते सुबुह जेके ॻोठनि में ज़ाहिर असां रहंदा हुआसीं त आवाज़ हूंदी ऐं उनखां अलावा हुन हिकिड़ो ख़ूबसूरत गानो हो जेको मां ट्रैक्टर ते वधीकतर ॿुधंदी हुअमि घर में आवाज़ हूंदी हुई ट्रैक्टर जी सुबुह जे टाइम इहो ओ कातिल बदिलो वठंदासीं हिन हर खून जे कतरे कतरे जो तमामु बहितरीनु लेकिन हींअर नथा ॻाए सघूं डेफिनेटली ऐं हाणे प्रोग्राम खे अॻिते वधायूं त नाज़रीन हाज़िरीन ॾिसंदड़ रखियूं समाहितो जेके ॿुधनि पियो असांखे लेकिन अॼु जो प्रोग्राम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं ईअं कॉपी चई सघूं था आवाज़ बि सेम आहे शक्ल बि मिले पई ऐं नालो बि भाऊ जो सरमदी आहे त हाणे छा असांखे ॿुधाईंदव
हाणे मां नबी बख़्श नारे जी जो गज़ल आहे उहो तव्हांखे ॿुधायां थो। ठीकु आहे। पाण खे वणा नथो तोखां बि परे परे ॾाढो यादि थो अचे रोज़ तूं ज़रे ज़रे। अरे वाह वाह सफ़ा कोहे छॾियो। सजण तुंहिंजी सिक में रोई ॾिसां राहों, मुंहिंजो दुआऊं शलाणने आगुर अवांखे। पाण खे वणा नथो तोखां बि परे परे, पाण खे वणा नथो तोखां बि परे परे, ॾाढो यादि थो अची रोज़ तूं ज़रे ज़रे, ॾाढो यादि थो अची रोज़ तूं ज़रे ज़रे। पाण खे वणा नथो तोखां बि परे परे, पाण खे वणा नथो तोखां बि परे परे, ॾाढो यादि थो अची रोज़ तूं ज़रे ज़रे, ॾाढो यादि थो अची रोज़ तूं ज़रे ज़रे। तूं सुखनि जी सेज ते मां ॾुखनि जे ॾींहं ते, तूं सुखनि जी सेज ते मां ॾुखनि जे ॾींहं ते, मां ॾुखनि जे ॾींहं ते। तूं ॿुधाए ओ पीरी कीअं को करे करे, तूं ॿुधाए ओ पीरी कीअं को करे करे, ॾाढो यादि थो अची रोज़ तूं ज़रे ज़रे, ॾाढो यादि थो अची रोज़ तूं ज़रे ज़रे। पाण खे वणा नथो तोखां बि परे परे, पाण खे वणा नथो तोखां बि परे परे, ॾाढो यादि थो अची रोज़ तूं ज़रे ज़रे, ॾाढो यादि थो अची रोज़ तूं ज़रे ज़रे। तुंहिंजा रंग रूह ते काह जे चमन दियां, तुंहिंजा रंग रूह ते काह जे चमन दियां, काह जे चमन दियां। तो सिवा दीद ॿियो ध्यान जो धरे धरे, तो सिवा दीद ॿियो ध्यान जो धरे धरे, ॾाढो यादि थो अची रोज़ तूं ज़रे ज़रे, ॾाढो यादि थो अची रोज़ तूं ज़रे ज़रे। पाण खे वणा नथो तोखां बि परे परे, पाण खे वणा नथो
सफ़ा ईअं सीरियस करे छॾियो अथव। अच्छा सरमत भाउ इहो ॿुधायो असांखे त केतिरा एल्बम केतिरी मार्केट में अची एल्बम 28 मुंहिंजा अची विया आहिनि। 28 माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। हिन ख़ुशी में वठो नंढी साई नंढी ब्रेक मिलूं था ब्रेक खां पोइ। ईअं ई थींदो आहे सोई त चवंदी आहियां जहिड़ा थींदा वॾा जहिड़ा थींदा। बहरहाल फनकार सरमद अयास कोटड़ी खां एक्चुअली में जेको हुननि जो ॻोठु आहे भाऊ जो त उहो आहे मेहड़ जा चवनि था त छा मशहूरु आहे निकिरे त मेहंदी ॿियो पेड़ा मिठाई मेहड़ जी मशहूरु आहे असां खाईंदासीं यकीनन। सही आहे। अच्छा केतिरा उस्ताद चेंज कया? उस्ताद जीअं चवंदा न गानो ॿुधणु उस्ताद सादिक अली हूंदो रेडियो ते। अच्छा तुंहिंजे हिजर फिराक में मायल का न की गम थो वञे न की दम थो वञे शिकारपुर जो असुलु आहे। तमामु बहितरीनु। ओल्ड कैंपस में हुते जेको म्यूज़िक टीचर हुयो पोइ उन खां जेको राग जो माहौल थियो उन खां सिखिया जो अमल कयो। कंटिन्यूसली उहो ई रखिया या वरी कंटिन्यू चेंज 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 थोरो विच में माना अची था वञे झड़प अची वई। हा झड़प अचे थी वञे पोइ माण्हू वरी माटसी थो वञे ऐं वरी उभरी थो अचे माण्हू इहो त हिकिड़ो राग सां सिस्टम हलंदड़ आहे। सही पोइ कॾहिं घटि कॾहिं मथे। तमामु बहितरीनु। हाणे गाने खे शामिलु कंदासीं या सवाल पुछी वठूं या हिकिड़ो अधु? ठीकु आहे जी। कहिड़े कहिड़े शहर में कॉल आहे? अच्छा जी ॾिसूं त लाइन ते केरु आहिनि। कॉल आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु थियूं ॻाल्हायो दी? जी मां शकीला फ्राम हिंगोर जा। शकीला कीअं आहियो? ठीकु आहियो? जी अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? जी जी मां बि ठीकु आहियां। शो ॾिसो पियूं? जी शो ॾिसो पियूं? जी जी बिल्कुलु। जी छा चवंदव? मूंखे सरवत अयास सां ॻाल्हाइणो आहे। जी जी ॻाल्हायो। जी हेलो सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम छा हाल आहे? ख़ुशि आहे बाबा? जी सर तव्हां ठीकु आहियो? ज़बरदस्त। जी सर मूंखे सरवत सिंधी जो कोई बि सॉन्ग गुनगुनाए ॿुधायो। बिल्कुलु ॿुधाईंदो आहे। जी मूंखे उनजा सॉन्ग ॾाढा पसंदि आहिनि उनजो कोई बि सॉन्ग। ठीकु आहे पूरी कोशिशि कंदासीं। ॿ लाइनूं अगरि यादि हुजनि त शामिलु कंदासीं। अल्लाह हाफ़िज़ पंहिंजो ख़्यालु रखिजो। ॿ लाइनूं कई बि छो त आवाज़ सेम ई आहे। न न बिल्कुलु अंदाज़ बि हुजणु खपे। हा बिल्कुलु जी मां तोॾे सजण ईंदो रहंदुमि तूं मूंखां भली डोर भॼी ॾिस ही मक़बूल तुंहिंजी राह तकींदो रहंदो हो जिते हुजो सुखिया हुजो असांजी दुआ इहा असांजी दुआ इहा कॾहिं कॾहिं मिली वञो कॾहिं कॾहिं मिली वञो दर्द जी दवा इहा दर्द जी दवा इहा रुगो पए ॾिसण घुर में अचण वञण छॾियो न ॾिसण तॾो कोन हो ॾिसण तॾो कोन हो ॾियो न सज़ा इहा ॾियो न सज़ा इहा जिते हुजो सुखिया हुजो असांजी दुआ इहा असांजी दुआ। तमामु घणो फेवरेट ही लाइन आहे। मां जॾहिं कोई बि फंक्शन जिते बि वेंदी आहियां त इहा लाइन हिकु अधु ज़रूरु मां चवंदी आहियां। यकीनन जिते बि हुजो ख़ुशी हुजो सुखिया हुजो असांजी दुआऊं इहे ई आहिनि। बसि असां सां थोरो राब्ते में रहो इहो असां लाइ काफ़ी आहे। एनर्जी जॻह मिलंदी रहे पोइ सो
यकीनन प्रोग्राम में थोरो घणो तव्हांखे मज़ो यकीनन ईंदो हूंदो, न त वरी ॿिए भेरे खां पोइ यकीनन ईंदो, इहा श्योरिटी आहे मुंहिंजे तरफ़ां। न मज़ो अचे पियो, बिल्कुलु मज़ो अचे। अलाह करे ईअं हुजे ऐं असांजा ऑडियंस नाज़रीन हाज़रीन जेके ॾिसी रहिया आहिनि, जेके ॿुधी रहिया आहिनि प्रोग्राम खे, अलाह करे उहे बि इंजॉय कनि ऐं फीडबैक ॾियो। पेज सिंध ऐं संगीत इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो ऐं प्रोग्राम कीअं लॻंदो आहे, सिंगर कहिड़ा चाहियो था ॿुधण जा नाला मेंशन कंदा वञो, इंक्लूड कंदा वञो, जीअं असांखे ईज़ी रहे इन प्रोग्राम में उन्हनि सिंगर उन्हनि गेस्ट खे घुराइण जे लाइ। ठीकु आहे जी, प्रोग्राम खे अॻिते वधायूं था ऐं मुल्क ऐं सिटी जी ॻाल्हि कई त कहिड़ा कहिड़ा शहर घुमिया, कहिड़ा कहिड़ा मुल्क घुमिया, कहिड़े किथे वञण जी ख़्वाहिश आहे, किथे न आहे, किथे वञी बेज़ार थी विया आहियो? सिंध पूरी त जेको आहे माना घुमी चुका हूं। सिंध त सॼी सोनी आहे न। हा जी, दुबई त वञण थियो, हर सिंगर वेंदो आहे दुबई, हर को असां ई वेंदा आहियूं। दुबई हर सिंगर वेंदो आहे। सही। ऐं उते हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आई, मां जिन बि शहरनि में ॻायो, अबू ज़ैबी में ॻायो, जुमान में ॻायो, शारजा में, दुबई में, त उतां जे दोस्तनि माण्हुनि पसंदि कयो ॾाढो। वधीक रेस्पॉन्स तव्हांखे तमामु घणो, तमामु हद खां वधीक क्रेज़ी हूंदा आहिनि फ्रेंड, उहे किथे तव्हांजा हुआ? उहे दुबई में जेके दोस्त हुया न, हा, उन्हनि जो वधि में चाह हुयो। उते असांजो हुयो साबिर चांडियो ऐं आशिक़ मरी, तमामु बहितरीनु। ॿियो अलाइनो बुरड़ो, उहे त चवंदा हुआ असांखे सॼो ॾींहुं माना गुनगुनाए, सॼो ॾींहुं गाॾी में हूंदा, गाना ॻाईंदा रहो। हा, असांखे ॿुधाए पोइ माना गीत ॿुधाईंदो, सुठा सुठा मारूड़नि जा, सांगीड़नि जा, सिंध जा गीत उन्हनि खे पसंदि ईंदा ॾाढा। ऐं जेके माण्हू ॿाहिरि रहंदा उन्हनि खे हुबुल वतनी असां खां घणी आहे, तमामु घणी आहे, उन्हनि खे थोरी आहे परे आहे न, उनजी अट्रैक्शन बि वधीक हूंदी आहे। कॉल आहे, करे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भेण, जेको आहे असांखे तव्हांजो प्रोग्राम ॾिठोसीं ऐं ॾाढो किरन जेको आहे मज़ो आयो ऐं चयोसीं त फ़ोन कयूं। थैंक यू भाउ, ॾाढो प्रोग्राम में असांखे जेको आहे तव्हां मौक़ो बि ॾिनो। थैंक यू, तव्हांजी कॉल करणी वॾी महिरबानी। ऐं वधीक जेको आहे भाऊ असां सरमंद सां जेको आहे ॻाल्हाईंदासीं। हुकुम हुकुम जी, ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम भाउ, ख़ुश आहियो? भाउ अल्लाह जा एहसान दुआ। भाउ मां शेर दिल मीरानी पियो ॻाल्हायां नौंदेरे खां, ऐं तव्हांजो प्रोग्राम ॾिठोसीं जेको आहे तव्हांखे भेण कुरम घुरायो आहे, हुते बि तव्हांजो सरमंद जहिड़ो, आवाज़ बि सरमंद जहिड़ो, माशाअल्लाह। अवल त तव्हां मीडिया ते आया आहियो भाउ? हा भाउ, मीडिया ते मुंहिंजा गाना काफ़ी हलिया आहिनि। अच्छा, हा, काफ़ी मुंहिंजा गाना मुख़्तलिफ़ चैनलनि ते हलिया आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु ॾाढो प्यारो आहे ऐं वणियो जेको आहे। ऐं असां जेको आहे तव्हांजे फरमाइश कयूं जेको आहे हिकिड़ी हिनजी सरमंद जो पुराणो हुयो, मेहूड़े मंठार तुंहिंजो ॿेले में। जी जी बिल्कुलु, कोशिशि कंदासीं, ॿुधाईंदासीं जेकर बिल्कुलु भाउ, पूरी कोशिशि कयूं पिया। अगरि लाइन यादि आहे हिकिड़ी हद त ॿुधाईंदासीं। थैंक यू सो वेरी मच कॉलिंग करण जी, कॉल करण जी वॾी महिरबानी। ऐं कॉल्स कंदा रहो ऐं डेडिकेशन कंदा कयो ऐं एप्रिशिएट कंदा कयो कंहिं बि आर्टिस्ट खे जेको आहे न, तॾहिं ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हां उनखे मोट ॾींदा आहियो, रिटर्न जॾहिं तव्हां असांखे मोट ॾींदा आहियो, मूंखे ॾियो या असांजे जेके घर भाती ईंदा आहिनि, सिंगर ईंदा आहिनि, उन्हनि खे मोट ॾींदव त असांजी अञा वधीक ख़ुशी में इज़ाफ़ो थी वेंदो आहे। जी, त भाऊ जी फरमाइश, लेकिन गॾोगॾु हिकिड़ी ॿी तमामु बहितरीनु कॉल, तमामु असांजा घर भाती वेरी फर्स्ट डे का इंटरव्यू सां गॾु बशीर अहमद ख़ासकली। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। किरन तव्हांखे दुआऊं पिया कयूं, तव्हांजे सॼे सथ खे दुआऊं पिया कयूं ऐं तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया। ऐं भाऊ सरमंद अयाज़ ॻाए पियो, असांखे सरमंद सिंधी जी यादि बि अचे, उनजी सुराण, उनजी ख़ुशबू अचे पई। अलाह भाऊ खे ख़ुशि करे, तव्हांखे बि ख़ुशि करे, सॼी टीम खे ख़ुशि करे, सदाईं दुआऊं तव्हां सां गॾु आहे। थैंक यू सो नाइस ऑफ यू। एहसान कुर्ब बाबा, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जा लख एहसान था। जेसि ताईं चवंदा आहिनि ज़िंदगी आहे तेसि ताईं साथ तव्हां सां हलंदो रहंदो। ईअं रहंदासीं गॾु सिंध टीवी सां सभु इंशाअल्लाह। भाऊ आवाज़ ॿुधो पिया, गाना ॿुधो पिया, साईं जे पेरनि ते अथई, हुनखे दुआऊं कंदा आहियूं। अलाह साईं हुनखे वॾी जमात ॾे। असांखे तमामु डायरेक्टर प्रोग्राम तमामु भलो ॾिनो आहे। आवाज़ ई न आई, सम्झ में न आयो भाऊ जी। मुंहिंजो साईं ख़ालिद शाह खे बि दुआऊं था कयूं त तमामु असांखे प्रोग्राम भलो ॾिनो आहे सिंध संगीत। जी बिल्कुलु बिल्कुलु, में कोई शक न आहे। ख़ालिद भाउ त माशाअल्लाह हथ पेर सोन में आहिनि उन्हनि जा। बिल्कुलु, असांजी बि साईं जन खे पहिरियों पहिरियों भलीकार आहे। साईं खे वेलकम कयो था ऐं साईं सां ॻाल्हाईंदासीं। जी जी बिल्कुलु ॻाल्हायो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम, ख़ुशि आहियो भाउ? अल्लाह पाक जा लख एहसान, तव्हांखे दुआऊं था कयूंसीं। अञा तव्हां जेको आहे कामयाबी माणींदो, बाक़ी असांजी नंढड़ी रिक्वेस्ट आहे, को जीए सिंध जो कलाम ॿुधायो वाह थी वेंदी। आदर सर ॿुधाए बि कोशिशि कयूं था, बिल्कुलु ठीकु आहे बाबा, ख़ुशि कंदो, लख लख महिरबानी से ख़ुशि कंदो। सो नाइस ऑफ यू। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर। ईअं कॉल कंदा रहो, ईअं प्यार ॾींदा रहो, ईअं मोट ॾींदा रहो, ईअं फीडबैक ॾींदा रहो। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखो। गाने तरफ़ ईंदासीं। अगरि हिकु अधु लाइन फरमाइशी काई यादि आहे त थोरी थोरी उहा, त पोइ वरी गाने तरफ़। मेहूड़े में हार तुंहिंजो ॿेले में, इहे चरन फिरन पयूं ॿेले में दा
मेहूड़े में हार तुझूं बेले में जे तू चाही खीर प्यारी जे तू चाही खीर प्यारी ओ कुंडड़ी में मेड़ा बेले में हो कुंडड़ी में मेड़ा बेले में दा बेले जी काहीं दा बेले जी बूही जंहिंमें दर्द भी आहे ऑटोमेटिक अलाह जी तरफ़ां हिकिड़ी गॉड गिफ्टेड शयूं हूंदियूं आहिनि इंसान जे अंदरि क्वालिटीज़ ऑटोमेटिक हूंदियूं आहिनि ऐं सिंध धरती ते कोई कलाम अगरि यादि हुजे त या हींअर ॿुधायो या हिन खां पोइ गाने खां पोइ जीअं तव्हां चवंदो अगरि हींअर यादि आहे त हिकिड़ी लाइन तव्हां ॿुधाए सघो था असांजे सॾ में आसे कसोणा वणई त वहवा कंदो हलियो ही दिल लगी आ लिकी न सघंदी ही दिल लगी आ लिकी न सघंदी वणल में वाका कंदो हलियो बुरो मरे भल बचण न घुर्जे असाबु अॻिते वधण न घुर्जे दिल जे दुश्मन मथां दगल में दिल जे दुश्मन मथां दगल में वॾा धमाका कंदो हलियो असांजे सॾ में आसे कसोणा सिंध जे सॾ में आसे कसोणा माशाल्लाह माशाल्लाह भला एॾो दर्द ॾुख वाक़ई अथव या ईअं मतिलबु थी वेंदो आहे करे करे साईं जी महिरबानी आहे ख़ालिद शाह जी अंदरां अंदरां न छुलकी निकिरे वियो हीअं ॾुख तकलीफ़ ऐं डीप में हलिया था वञो ख़ैर आहे सभु कुल ख़ैर आहे हाणे गाने तरफ़ वेंदासीं ऐं कहिड़ो कलाम छा ॿुधाईंदव हाणे मां असर चाचड़ जो गीत थो ॿुधायां तव्हांखे गज़ल थो ॿुधायां तमामु बहितरीनु जेको जी जी हिकिड़ी मुर्ग मारे आवई रात कहिड़ो रूप धारे आवई रात कहिड़ो रूप धारे आवई
बेहतरीन रात के कहिड़ी रात कहिड़ो रूप कहिड़ो धूप आहे रूप भाई वाकई रातियूं रोज़ नया नया ॾींहं ऐं इहे ॾुख ऐं सुख सभई जेके चेंज न रूप हिकिड़े सिंधी जेका मुंहिंजी ग्रामर सही कंदा न रूप रूपा माड़ी यादि अची वियो कॉल आहे गॾु वरी कहिड़ा किथां खां हलो जी अस्सलाम वालेकुम हेलो माशमाला पे ॻाल्हायां इंगोरजा खां हेलो जी जी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अॼु माशमाला पे ॻाल्हायां इंगोरजा खां कीअं आहियो ठीकु आहियो भली कार ख़ुशि आमदीद वेलकम बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह भेण मां बि ठीकु आहियां जी हुकुम सर सां ॻाल्हाइणो हुयो सर सरमदाया साहब सां बिल्कुलु बिल्कुलु ॻाल्हायो सर अस्सलाम वालेकुम अस्सलाम इंशाअल्लाह खुश आहियो बाबा जी सर तव्हां ख़ुशि आहियो फर्स्ट क्लास ज़बरदस्त सर सॉन्ग ॿुधाइजो सर सरमद सिंधीअ जो झूपड़ीअ ॿाहिरां राति झांझर वॻी अच्छा ठीकु आहे थैंक यू सो मच अॼु तव्हांजा जेके फैन आहिनि सभु अची विया आहिनि मैदान ते ठीकु आहे न ऐं असांजा फैन सुता पिया आहिनि सो तमामु घणी ख़ुशी थींदी आहे गॾो गॾु वक़्तु नंढी सां नंढी ब्रेक जो मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ कारे न मुंहिंजो ॾिसंदा रहो सिंध टीवी Once again, welcome. भली कार खुश आमदीद ऐं गुड इवनिंग टू ऑल आई होप कि अॼु प्रोग्राम तमामु बहितरीनु हो अॼु मुंहिंजी तबियत थोरी मज़े में न आहे गलो बि ख़राबु अचानक अचानक थी वेंदो आहे कराची जी मौसम ऐं मुंहिंजे मूड जो को पतो ई नथो पए का ख़बर नथी पए त कहिड़े कॾहिं कीअं आहियूं कॾहिं कीअं बहरहाल असां सां गॾु असांजा घर भाती मौजूदु आहिनि सरमद अयाज़ ऐं बिल्कुलु मां न चाहींदमि त असांजा घर भाती बोर थियनि मुंहिंजी कंपेयरिंग ऐं होस्टिंग खां एॾो बेज़ार थियनि चवनि वरी न वेंदमि सो बहरहाल कोटड़ी खां भाऊ आयल आहिनि असांजे घर भाती असुलु ॻोठु मेहर जो आहे मेहर जी छा ॻाल्हि कजे सभु शयूं मेहर जूं सुठियूं आहिनि जी वाह हाणे फरमाइश ते वेंदासीं छा छा ॿुधाईंदो छा न ॿुधाईंदो ऐं छा छा ॿुधाईंदो हा ठीकु आहे झूपड़िया ॿाहिरां रात झांझर वगी पेर कंहिं जा हुआ के रमूं खां भगी सूरतो ले सठा सार तुंहिंजी रही सूरतो ले सठा सार तुंहिंजी रही जिंदगानी बिरी तार तुंहिंजे तगी जिंदगानी पिरी तार तुंहिंजे तगी झूपड़ीअ ॿाहिरां झूपड़ीअ ॿाहिरां रात झांझर वगी पेर कंहिं जा हुआ के रमूं खां भगी छा त गानो छा त शाइरी आहे माण्हू खोइजी वियो मुंहिंजो अञा ॿ टे लाइनूं आहिनि अच्छा शेख अयाज़ शाइरी ॾिसो शाइरी ॾिसो न केॾी वज़न रखंदी आहे हर शइ में मतिलबु शाइरी सुठी जॻह सुठी सुठो अगरि माण्हू ॻाईंदो आहे सुठो गानो हिन सां गॾु आवाज़ु हुजे वरी हुन जो लहजो हुजे ऐं वरी हुन लहजे में दर्द हुजे हा हा छा ॻाल्हि कजे तव्हां कोई ख़ुशी वारो गानो बि ॻायो आहे सभई गाना तव्हां ईअं स्लो मोशन में शुरू में मां ख़ुशि वारो ॻायो त आयो सजण मुंहिंजो आयो रे बसि पोइ वरी हाणे वरी उहो साॻी ॻाल्हि साॻी मानी साॻ सां न काफ़ी गाना ख़ुशी वारा आहिनि अच्छा मज़ाक मस्ती कंदी आहियां मुंहिंजी आदत आहे अॼु थोरो गलो मुंहिंजो साथ नथो ॾिए इन करे चुप आहियां हाणे छा ॿुधाईंदव कहिड़ो कलाम हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो निसार नाज़ जो गानो आहे हा छा त नाज़न पली आहे हरी बसि नाज़नि में पली आहे पोइ त नसीब अलाए किथे पहुचाईंदा आहिनि ख़बर ई नथी पए नाज़नि वारी माई जी बि जी बिस्मिल्लाह तो कुर्ब
दर्दमंद नवाज़ खां को न विसरियो ॾींहुं को न गुज़रियो तो खे सारण खां सिवा रुसी वञो कबूलवा कबूलवा पोइ भले रुसी वञो कबूलवा कबूलवा साहु बि कढी वञो साहु बि कढी वञो कबूलवा कबूलवा कुर्ब में कुही वञो कबूलवा कबूलवा कुही वञो कबूलवा कबूलवा कुर्ब में कुही वञो कबूलवा
जेको ई वञो क़बूल आहे गॾो गॾु हाणे नंढड़ी ब्रेक जो हुकुम थियो आहे उहो बि क़बूल आहे वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक मिलूं था ब्रेक खां पोइ वंस अगेन वेलकम भली कार खुश आमदीद गुड इवनिंग टू ऑल ऐं कीअं लॻे पियो ख़ूबसूरत शाम जो ख़ूबसूरत कलाम ऐं असां कलाम में जेके असांजी घर भाती जेके तमामु बहितरीन न हिकिड़ो सिलेक्शन सुठी आहे शाइरी ॻाइणु डीप सां ॻाइणु फील करे ॻाइणु हर हिकु शइ खे महसूसु करे ॻाइणु असांजे घर भाती फ़नकार सरमद अयाज़ कोटड़ी एक्चुअली में रहनि था मेहर सो यकीन तव्हां बि अॼु शाम खे तमामु घणो इंजॉय करे रहंदो म्यूज़िक मस्ती ऐं मौज ऐं मूड सां गॾु चांहि बि पी रहिया अथव असांजी चांहि त हमेशह मुंहिंजी ठरी वेंदी आहे सो हाणे गाने तरफ़ वेंदासीं ऐं पुछंदासीं सरमद भाउ हा त असांखे छा कहिड़ो गानो ऐं कंहिंजी शाइरी में ॿुधाईंदा हाणे जेको आहे वकुल सेन नाले जो शाइर आहे उन जो गीत आहे हा प्यार प्यार न रहियो दोस्त दोस्त न रहियो ज़िंदगी ज़िंदगी न रही ऐं एतबार बि न रहियो कंहिं न रहियो सही आहे न जी ज़ाहिर आहे प्यार न रहंदो दोस्ती न रहंदी पोइ ज़िंदगी पोइ एतबार बि न रहंदो आहे सभु शयूं टुटी वेंदियूं आहिनि ऑटोमेटिक हिकिड़ी लड़ी हूंदी आहे हिकिड़ी डोरी हूंदी आहे बसि टुटंदी आहे त पोइ टुटंदी वेंदी आहे गॾो गॾु कॉल आहे केरु किथां का हेलो हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम अस्सलाम केरु था ॻाल्हायो जी मां शैनिला फिरा मंगोर जा शैनिला कीअं आहियो ठीकु आहियो अल्लाह जी शुक्र तव्हां ॿुधायो बाक़ी कीअं आहियो जी जी मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां शो ॾिसो पियूं ऐं कहिड़ी फरमाइश छा चवणु चाहींदियूं जी मां सरमन सां ॻाल्हाइणु चाहींदमि जी जी ॻाल्हायो जी हेलो सर अस्सलाम वालेकुम जी सर अल्लाह जी शुक्र तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो फर्स्ट क्लास ज़बरदस्त तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया हो जी सर फरमाइश आहे सर सरमन सिंधी जो गानो ॿुधायो जेको चओ तव्हांखे ॿुधायूं पिंग ते ओ पोपरी तुंहिंजो लुडल बिल्कुलु ॿुधाईंदा क्या बात है तमामु बहितरीन बिस्मिल्लाह जी थैंक यू सो मच कॉल करणी वॾी महिरबानी पिंग ते ओ पोपरी तुंहिंजो लुडण की नथो विसरी सघे की नथो विसरी सघे तुंहिंजो खिलण तुंहिंजो लुडण पिंग ते ओ पोपरी तुंहिंजो लुडण नैण वाट ते सदा मरंदा रहिया को नथो भुलिजी कॾहिं को नथो भुलिजी कॾहिं तुंहिंजो मिलण मुंहिंजो मिलण पिंग ते ओ पोपरी तुंहिंजो लुडण आवाज़ ईअं ई बरक़रार रखे तव्हांजी ज़िंदगी खे वॾी करे ईअं असांखे मज़े मज़े सां गाना ॿुधाईंदा रहो ऐं ॿुधाईंदा झुमाईंदा रहो हाणे गाने तरफ़ ईंदासीं तव्हांजी जेका सिलेक्शन में कहिड़ो गानो आहे हाणे मां तव्हांखे गीतो ॿुधायां मकुल सेन नाले जो अच्छा ठीकु आहे जी बिस्मिल्लाह
दोस्त न रहियो गरीबी हाल में ॾिसी मक़बूल खे मिठड़ा गरीबी हाल में ॾिसी मक़बूल खे मिठड़ा मक़बूल खे मिठड़ा तूं जे रुठे पिरी दीदार न रहियो तूं जे रुठे पिरी दीदार न रहियो मतलब सिवा सोना मतलब सिवा सोना यार यार न रहियो प्यार प्यार न रहियो दोस्त दोस्त न रहियो प्यार प्यार न रहियो दोस्त दोस्त न रहियो प्यार प्यार न रहियो दोस्त दोस्त न रहियो ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे वक़्तु नंढी ब्रेक जो ऐं ब्रेक खां अच्छा जी ब्रेक न टाइम चेक लॻलो मूंखे ब्रेक जो टाइम आहे सो बहरहाल ईअं ई हूंदो आहे प्यार बि न हूंदो आहे दोस्त बि न हूंदो आहे सभु मतिलब जा हूंदा आहिनि पोइ ज़िंदगी ते एतबार बि न हूंदो आहे असल में इंसान जी जेका ज़िंदगी आहे उहो पाण ई बेवफ़ा आहे असां अॻे माण्हू उमेद था कयूं वफ़ा जी पहिरीं असां इहो पुछूं पाण खां त असांजी ज़िंदगी असां सां केतिरी वफ़ा थी करे तव्हां इतफ़ाक़ कंदा आहिनि ॻाल्हि ते असांजी ज़िंदगी बि मुख़्तसिर आहे उनजो को बि इतबार कोन्हे ऐं एतबार बि कोन्हे न मुख़्तलिफ़ हिकिड़ो टाइम पीरियड इंसान केॾी महिल असांजे जिस्म खे जान खे धोखो ॾेई सघे बसि अलाह साईं सभिनी खे पंहिंजे मान में अलाह रखे सिराम कंदो रहम करे बसि ऐं जेके बि तव्हां गाना ॻाया आहिनि त जेके तव्हां एल्बम माशाल्लाह 25 ठीकु आहे 28 एल्बम 28 सॉरी त कहिड़ा कहिड़ा गाना जेके तव्हांखे इलाही वणंदा हुजनि हरू भरू ॻाईंदा हुजो मूं अगरि मूड हुजे सभई गानो गुनगुनाइणो आहे मुख़्तलिफ़ गीत आहिनि जेके 28 में यकीनन त गाना त हूंदा ज़बान तमामु ते अची वेंदा आहिनि हिट गानो सभिनी खां वधीक तव्हांजी जेका बाक़ायदा शनाख़्त थी सुञाण थी हिट मुंहिंजो गानो हुयो तोखे सोनो लाके ठहिराइजां अच्छा। में सिंध जो नक्शो यार हुजे माशाल्लाह मुंहिंजे प्यार सां गॾु हर वक़्तु पहिरीं सिंध धरतीअ जी तोखे सार हुजे क्या बात है तमामु बहितरीनु सही हुन उन खां ॿिया बि गीत आहिनि काफ़ी मुंहिंजा क़ौमी गीत आहिनि उहे मशहूरु थिया ऐं उन्हनि बि सुठो नालो कमायो माशाल्लाह माशाल्लाह असीं तव्हांखे अञा कामयाबी ॾे तरक़ी कयो अञा बि हाणे छा ॿुधाईंदव कहिड़ो कलाम आहे हाणे मां तव्हांखे गीत थो ॿुधायां साईं महदी शाह जी काफ़ी आहे अच्छा काफ़ी ते वञण खां पहिरीं असांखे ठारू शाह खां ॾिसी रहिया आहिनि अख्तर अली अख्तियार या इख्तियार सोलंगी अख्तियार अली अख्तर अली ऐं अख्तियार अली जी थैंक यू सो मच प्रोग्राम खे ॾिसण जी पसंदि करण जी वॾी महिरबानी ठारू शाह खां ऐं ईअं ई एप्रिशिएट कंदा रहो ऐं मौसम चेंज आहे पंहिंजो इलाही ख़्यालु रखो स्पेशली पंहिंजे गले जो जी हाणे कंटिन्यू रखो ॻाल्हि खे हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो महदी शाह जी काफ़ी बिस्मिल्लाह थी वञे जेका हो सब रस कविञाई निंड फिटाई नीअ ॾाढो इश्क अली लुकियो मुहबत वठामी हो गुलाम हैदर गाज कई जियां बेले रमज़ो रातो ॾींहुं सजण लाइ वियो जीअ में
इश्क भली करे आए तू मुल्क मदीना पाण बणाई मुल्क मदीना पाण बणाई महदीना सॾाई तू महदीना सॾाई तू तोखे ॻोल्हियो मेरा तो ॾींहं इश्क भली करे आए तू तोखे ॻोल्हियो मेरा तो ॾींहं इश्क भली करे आए तू इश्क भली करे आए तू इश्क भली करे आए तू नीहं निशा बरलाए तू तोखे ॻोल्हियो मेरा तो ॾींहं इश्क भली करे आए तू तोखे ॻोल्हियो मेरा तो ॾींहं इश्क भली करे आए तू तमामु बहितरीन छा थी वियो लड़े सो बहरहाल कीअं लॻे पियो परफॉर्म ज़बरदस्त। कंदे ज़बरदस्त लॻे पियो जेको टीवी में ॾिसंदा साॻियो आहे या कुझु न न प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं अॼु त प्रोग्राम अञा वधीक ऐं यकीनन वरी घुराईंदासीं त वरी यकीनन वरी ईंदा बिल्कुलु अचो बिल्कुलु अच्छा हिम्मत अली सखीराणी दादू असांजा रेगुलर कॉलर फ्रॉम दादू अचो त कॉलर रिसीव कयूं जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कॾहिं पंहिंजे घर में विहारी त वाह 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 जी वाह ॿुधे हर हर निहारी त वाह वाह न हफ़्तो महीनो न ई साल सुहिणा अच्छा रुगो शाम हिकिड़ी गुज़ारी त वाह 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 न जन्नत जूं लहरूं थियूं घुरजनि भरे तिर्त प्याला प्यारी त वाह वाह छा ॻाल्हि ख़ुदा जूं लखे नेमतूं मूं मथां पर वठी नाव विच पुकारी त वाह वाह छा सिंध जे ॻाल्हि सुहिणे चैनल सिंध टीवी जे प्रोग्राम सिंधी संगीत में सिंधी संगीत जी होस्ट शहज़ादी प्रोग्राम जी मुखड़ी कियान लेगारी उनजे डायरेक्टर उनजी पूरी टीम ऐं मेनली ॾिसंदड़ साथियुनि खे दिलि जे गहराइनि सां जीअं में ॼाणींदे चित भरियो प्यार ऐं पंहिंजाइप जो सलाम अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम अस्सलाम मौला अली मदद हिम्मत भाउ सभ खां पहिरीं तव्हांखे तव्हांजी फैमिली खे स्पेशली तव्हांखे खोड़ सारी मुबारकूं शादी जूं मुबारकूं कीअं आहियो किरण ख़ुशि आहियो ठीकु ठाक आहियो जी अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां ख़ालिद भाउ चवनि पिया त मां न वञी सघियमि ख़ालिद शादी ते शायदि कोई मजबूरी हुई ऐं मां बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां कीअं आहियो भाभी ठीकु आहे जी हाँ बिल्कुलु ठीकु आहे तव्हांखे तमामु घणे मां घणा सलाम पई ॾिए भाभी खे खोड़ सारी तव्हांखे सलाम पई ॾिए तव्हांखे तमामु घणो मिस कयो शादी ते त ईंदा पर सम्झो हिम्मत भाउ सची पुछो कोन था मजबूरी थी वई हूंदी न न मूंखे त ख़बर ई न आहे मूंखे त हाणे ॿुधाई तव्हांजी शादी थी वई आहे कार्ड वार्ड मिलियलु आहे इहे ख़ालिद भाउ खे ख़बर आहे सभु ई ॾिसो हुननि खे ख़बर आहे मूंखे त हाणे ॿुधाइनि पिया पंहिंजो इनवाइट ॾिनो आहे थी पाण कोन वियाऊं अच्छा हलो ठीकु आहे डायरेक्टर साहिब खां जुर्माना वठंदासीं सची में अलाह जी कसम मूंखे हाणे ॿुधाई कूड़ न ॻाल्हाईंदी आहियां मां ॻाल्हि कयां सिधी हिम्मत भाउ प्रोग्राम ॾिसो पिया यकीनन इंजॉय करे रहिया हूंदो छा चवणु चाहींदो अॼु जे प्रोग्राम जे लाइ असां सां गॾु सरमद भाउ गॾु आहिनि सभु खिलनि पिया सची पुछो तव्हांजे प्रोग्राम जे लाइ लफ़्ज़ न हूंदा आहिनि उनजी तारीफ़ करण जे लाइ तमामु सुठो प्रोग्राम वञे पियो असांजी सिंधी मीडिया त इहो फर्स्ट प्रोग्राम आहे जंहिंमें हिकिड़ा तमामु सुठा फनकार सुठा सिंगर ऐं असांखे बिल्कुलु जेका सिंधी तहज़ीब जे कल्चर जे बेल मुक़ाबिल असांजो कल्चर हिते मिले थो फोक मौसीक़ी तमामु सुठो लॻी रहियो आहे बहितरीन ऐं अॼु बि तमामु सिंध जो सुहिणो गुलदस्तो अदा सरमंद याज़ जेको आहे तमामु सुहिणो सिंगर अदा कीअं आहियो सरमंद भाउ ख़ुशि आहियो ठीकु ठाक आहियो ज़बरदस्त भाउ फर्स्ट क्लास लॻा पिया आहियूं असां तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया आहियो न अल्लाह सुणिया करम आहिनि तव्हांजी दुआऊं उस्ताद बुखारी जे लाइ तव्हांजे उस्ताद बुखारी खे चिन सिख तव्हांजे नाम कंदुमि बिल्कुलु त मेरे सिख विच तेरी सोच इवें जिवें हर हल विच क़ुरान होवे मेरे मन विच तेरी तांग इवें जिवें सागर विच तूफान होवे दिल जानी में कुछ जग लगदा जण महशर दा मैदान होवे उस्ताद असांजी दिल विच भी ओंदे आवण दा ऐलान होवे
उस्ताद सरमन साहब खां मां इहा फरमाइश कंदुमि त उस्ताद मूंखे इहो को बि गीत असांखे ॿुधाईंदो, वॾी महिरबानी थी। हा बिल्कुलु मां ॿुधायां थो, उस्ताद त सूंह असांजी सुञाणा, ॿुधायां थो मां। बिल्कुलु बिल्कुलु हिम्मत भाउ, हाणे त शेरो शायरी में थोरो मोहबत प्यार आणो, बेवफ़ाई खे छॾियो, भाभी गॾु अथव। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखिजो। हाणे नाज़रीन गॾो गॾु वक़्तु नंढी साई नंढड़ी ब्रेक जो काल न वञिजो, मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। So once again welcome back, good evening। ऐं कावड़ परचण रुसण ये मोहब्बत जा मेला मलाखड़ा छो चवंदी आहियां, ये मेला हमेशह रहंदा आहिनि ऐं मोहब्बत जंहिंसां माण्हू कंदो आहे उन सां थोरी घणी कावड़ थोरी घणी हुजत हुजणु ज़रूरी आहे, न त ज़ंग लॻी वेंदा आहिनि मोहब्बतनि में बि। चयो वेंदो हाणे मां कहावत कई आहे ॾाढे आदम जे ज़माने जी, हाणे ख़बर त न आहे केतिरी रियलिटी आहे, पर कोशिशि कयो प्यार ॾियो, प्यार वठो, प्यार में ई मज़ो आहे, ज़िंदगी ख़बर न आहे केतिरी आहे। ऐं ज़ीशान भाई ॾाढे तमामु बहितरीनु सुठे मूड में आहिनि, त ज़ीशान खे मां इहो गानो डेडिकेट थी कयां। ऐं हाणे पुछंदासीं सरमद भाउ खां त कहिड़ो गानो ऐं ठले मिसरो न हो जेको हो उस्ताद बुखारी जो उन भाउ जी फरमाइश पूरी कयूं। हा बिल्कुलु ठीकु आहे बुखारी हा। दिहाड़ी तोखे ॾिसे हीअ बुखारी आहे, सुभाणे सुध नाहे का त हूंदा एतिरे केर, दिल भर एॾी देर कभी न आहे कुर्ब में, इहे नेण तुंहिंजा भई अयाणा अयाणा, सलाड़े छॾियाऊं सलाड़े छॾियाऊं सियाणा सियाणा, इहे नेण तुंहिंजा भई अयाणा अयाणा, मोहब्बत में उस्ताद मूंखे पतो आहे, मोहब्बत में उस्ताद मूंखे पतो आहे, घणा घोटिजी विया घणा घोटिजी विया घराणा घराणा, इहे नेण तुंहिंजा भई अयाणा अयाणा, इहे नेण तुंहिंजा भई अयाणा अयाणा। इहो वरी गानो मां हरू भरू में बख़्श भाऊ खे डेडिकेट कयां। हर गाने में गुम लॻा पिया आहिनि, ख़बर न आहे छा किसो आहे। सभु ख़ैर भाऊ, ख़ुशि अला करे ख़ुशि हुजो, ईअं ई पंहिंजनि सां हुजो, जिते बि हुजो भला। सो ज़िंदगी थोरी आहे, प्यार ॾियो प्यार वठो, तनक़ीद बि कयो, तनक़ीद बराए चवंदा न इस्लाह, उहा बि हुजे, मोहबतूं बि हुजनि, रुसण परसण बि हुजे ऐं सुठो माण्हू रहे, जेतिरो थी सघे सुठो रहे। ज़िंदगी ते कोई भरोसो न आहे। ठीकु आहे जी, गाने तरफ़ हलूं जी। हाणे मां चंचल गीत थो ॿुधायां, मक़बूल सेंदारे। चंचल गीत, वाह जी वाह, केॾो सुठो लॻंदो तव्हांजी आवाज़ में। थी वञे थी वञे। अखियूं अहिड़ियूं खई दिल पर, दिल ठारे छॾई दिल पर, अखियूं अहिड़ियूं खई दिल पर, दिल ठारे छॾई दिल पर, जॾहिं मुहड़ो मटे वए तूं, जॾहिं मुहड़ो मटे वए तूं, हां ॾारे छॾी दिल पर, अखियूं अहिड़ियूं खई दिल पर, दिल ठारे छॾई दिल पर, जॾहिं मुहड़ो मटे वए तूं, जॾहिं मुहड़ो
मुंहिंजे सुमरे खे चयो उहा चांहि न माइक्रोवेव में थोरो गरम करे ॾे। हिकिड़े मिंट ताईं चांहि खे पचायो आहे, ढुक भरियमि, मुंहिंजो हा पहिरीं सड़ी वियो। तव्हांजी दिलि ठरी वई ऐं मुंहिंजी चांहि पीअण सड़ी वई। सो बहरहाल लेकिन तव्हां इंजॉय करे रहिया हूंदव थोरो सुठे सुठे मूड में। कीअं रहे पई चवंदा न शाम जो ख़ूबसूरत पहर आहे, ख़ूबसूरत कचहरी आहे, रौनकूं महफ़िलूं आहिनि, त ऑटोमेटिक इंसान जो मूड जेको आहे सुठो थी वेंदो आहे, थोरो ज़हनी जेको ज़हन जेको रिलैक्स थी वेंदो आहे। टेंशन जेके हूंदा आहिनि, डिप्रेशन जेका थोरी देरि लाइ परे थी वेंदी आहे। असांजी हिन प्रोग्राम में जेका कोशिशि बि इहा ई आहे त हिन प्रोग्राम खे अञा वधीक बहितरु कयूं। हिन प्रोग्राम में जेके बि माण्हू अॼुकल्ह कंहिं न कंहिं शयुनि में टेंशन परेशानी में आहिनि, 2-3 कलाक थोरो रिलैक्स थी वञनि त वधीक बहितरु आहे। जी, हिन खां अलावा छा अॻिते आहे तव्हांजो मूड, छा प्लानिंग आहे, हिन अॻिते छा करिणो आहे, छा न करिणो, म्यूज़िक लाइ, पाण लाइ? म्यूज़िक जे लाइ नवां हुजणु खपे, बिल्कुलु आलाप हुजे हुन में, CD बि हुजे, थोरो सिफ़ारिश हुजे, कॉपी कल्चर हुजे त छा ॻाल्हि आहे। बसि उहे बि न उहे न हुजनि, उहे हलंदियूं, हलणु खपनि। खे शाबस आहे जंहिं हीउ प्रोग्राम रखियो आहे ऐं फनकारनि खे शाबस आहे। जेको मां हेॾो ॻाल्हाईंदी आहियां मूंखे त शाबस ई कोन थो ॾे। तव्हां ते अचां पियो न मां, ऐं तव्हांखे शाबस आहे त तव्हां हेॾो सारो मूंखे टाइम ॾिनो आहे। अरे न न, इहे 2 कलाक प्रोग्राम जा ऑटोमेटिक आहिनि। जी, तव्हां जेको मुंहिंजे लाइ तारीफ़ कई आहे, सुठा लफ़्ज़ जेके ॾिना आहिनि, तव्हां तारीफ़ लाइक़ बि आहियो। ऐं ॿियो चवंदा न तारीफ़ कयो ख़ुदा जी, जे तव्हांखे ठाहियो आहे, तव्हांजी आवाज़ खे ठाहियो आहे, हुन में सुर ॾिना आहिनि, हुन में दर्द ॾिनो आहे, डीप आहे, गहराई आहे। बिल्कुलु हुन मालिक जूं महिरबानियूं आहिनि जंहिं सुञाण ॾिनी आहे, आवाज़ ॾिनो आहे। पर हिकिड़ो एप्रिशिएट करणु ऐं पसंदि करणु, उहा हिकिड़ी ॿी शइ आहे। हिते ख़ालिद भाउ मूंखे कन में अहिड़ी ॻाल्हि चई आहे न, हाणे मां छा रिटर्न जवाबु ॾियां तव्हांखे। हा, साढ़े ॾींदा मुंहिंजो। जी, हाणे कहिड़ो गानो छा आहे? हैं न मूंखे चांहि त पीअणु ॾियो आहे। वाह वाह, तमामु बहितरीनु। तकड़ में माइंड अप थी वियो, इहो वाला टाइम थोरो पोइ थी वियो आहे, असांजो अॻिते थी वियो आहे, छा थियो आहे? शाबाश। ॾिसो तव्हां सां गॾु रियली टाइम जी ख़बर न पई, मुंहिंजी चांहि बि हथ में वाइंड अप थी वई। थैंक यू सो मच सरमद अयास कोटड़ी खां, असांजा घर भाती ऐं असलगोट मेहर। हमेशह मेहर जी नेक्स्ट टाइम मेहंदी ज़रूरु घुराईंदासीं जॾहिं तव्हां ईंदा। हिन सां गॾु पंहिंजी होस्ट किरण लगारी खे, असांजी बिहाइंड कैमरा जेके 24 कलाक छोकिरा ऑन द ड्यूटी हूंदा आहिनि, अज़ीज़ सुमरवा, सलमान रिंदा, बख्श राजपर, सोचनि में मुब्तला, घुम गुमसुम, सैयद ख़ालिद शाह डायरेक्टर प्रोग्राम जा, GM रिंद ओबिते, ऐं हुन खां अलावा मौज़म जी, जेके लाइव प्रोग्राम तव्हां ॾिसो था, जेकी बि लाइव प्रोग्राम थियनि पिया, एडिटिंग थिए पई, हुन सां गॾो गॾु पंहिंजी होस्ट किरण लगारी ॾियो इजाज़त। इंशाअल्लाह सुभाणे साॻे टाइम ते 4 खां 6 दरमियान मुलाक़ात थींदी। हिकिड़ो गानो अञा शामिल कंदासीं, तेसीं रखो पंहिंजो ख़्यालु, पंहिंजे प्यारनि जो। कीप वॉचिंग सिन TV, ऑल्सो सिन TV न्यूज़। ऐं मुंहिंजी तरफ़ां अलाह हाफ़िज़। हलूं था गाने तरफ़, मां पीअंदी मज़े सां चांहि, तव्हां बि पी वठो। जी, कहिड़ो गानो? हाणे मां एजाज़ लाड़ जो थो चवां। जी बिल्कुलु। हर तरफ तू हो, हर तरफ बाहे भरला, हर तरफ साह थो घुटजे, हर तरफ भूए भेनला, हो दिल जी दुनिया दुनिया वेई लुटजी, कंहिंखे ॾियां दान माणी।